अस्सलाम वालेकुम या अली मदद जी दोस्तों मैं तव्हांजो पंहिंजो सिंगर इमरान चांडियो। जी तो मुझे एल्बम नंबर 5 जी कामयाबी खां पोइ वरी एल्बम नंबर 6 जी सिलेक्शन शुरू है। के भी दोस्त भाउ खे जे गीत रिकॉर्ड कराइणो हुजे तो स्क्रीन के नंबर ते राब्तो थी सके तो। हिन एल्बम में असां मुख़्तसिर माहौल जोड़ियो है। हिन एल्बम में पंहिंजी शायरनि तमाम हिकिड़ी सुठी मेहनत कई है। किन शायरनि दुख जा गीत लिखिया आहिनि, किन ख़ुशी जा लिखिया आहिनि। इंशाल्लाह ही एल्बम उन सभिनि एल्बमनि खां मुख़्तसिर हूंदो। इंशाल्लाह ही शौम एल्बम मुंहिंजो हिकिड़ो ज़िंदगी जो एल्बम हिकिड़ो ख़ूबसूरत एल्बम हूंदो जंहिंजो उनवान मां रखियो आहे त तुंहिंजे इश्क में मां तुंहिंजे इश्क मूंखे ॻारायो। हिन जो उनवान ई माना इहो आहे त तुंहिंजे इश्क मूंखे ॻारायो। ऐं इंशाल्लाह ही एल्बम उन सभिनि एल्बमनि खां चेंज हूंदो। ऐं हिन एल्बम में सभिनि शाइरनि जेके दुबई जा शाइर या सऊदी अरब जा शाइर या पाकिस्तान जा शाइर उन सभिनि पंहिंजे शाइरनि महिनत कई है। चीफ सिलेक्शन जो शाइर है असांजो मोहम्मद चांडियो उन भी तमाम घणी मेहनत कई है। सभिनि शाइरनि मेहनत कई है। हिन में वधीक ही एल्बम ॿुधंदा त तव्हांखे पाणे मज़ो अची वेंदो। पंहिंजी राय खां आगाह कंदा। अस्सलाम वालेकुम।